असल कातिल न कातिल जेके मुखे मोए थी छदन। बंद कर बात। केदा बंद कर बात। पैसा पैसा का थिन पैसा। पैसा केदा पैसा केदी वरी पुछे तो पे त केड़ा पैसा। छापो लगियो छा। हां अची विया याद अची विया। ज़िलिन जा पैसा उहे त मां जन्नत जी हदत दी ते रखिया हदत दी ते जन्नत जी। अड़ी हेरे जनी हेरे पैसा दे पैसा मां चवाए थी पई त विझाए न धूड़ मथे में। वेहो वेहो आऊं चवां थी सब्र करे त वेहो न ठही वियासी त खणी हिस्सो करे वठनासी हिक बे का। विधान जो मां काबिला ता हेदे कयो ताके मां विधाए जा। तू त परे थी मोहा विरहाए तो बेचारो। हल रे कौन दिक्कत है कौन कम लतो तक न विसरियो। मां थी चवे माई पैसा कट जल्दी कर पैसा कट त ट्रे हिस्सा क्यों। छाजा पैसा हां छाजा पैसा कोन पैसा पैसा ऐं जेकॾहिं आहिनि ताऊं कान ॾींदीसां। हा अड़ी खैरा जेसरा दे खैर होजे इहो बेवकूफ ॿियनि खे कजाए। पैसा दे हेॾे कर पैसा। ॾिसां आऊं बि ॾिसां त कीअं थियो मूंखां पैसा वठो अथव ताक़त वठण जी त अचो। थदी थी माई थदी थी ये असां बि वञण वारियूं न आहियूं जेसी ताईं पैसा पूरा न ॾींदी वॾी आई आहे पैसा कोन ॾींदसि। नथी ॾियां छा कंदो मूंखे छा कदियूंसे। अड़ी खैरा जेसरा दे खैर होजे अमा हलो वठेस ने भाग्य के। छा आहे छा परे थी मूंखां अच्छा आहे बेकार ले पैसा जो मोई आया कोन पैसा छाजा पैसा नहीं वई होवे छा मूंखे कोन पैसा अड़ी नहीं वई छा मां कराई थी दसे ॾीड़ी हटा होती सा मां कराई थी पैसा दे सके कोन पैसा छाजा पैसा ॾेई हल दे असा पैसा कोन विधाए त तनु मुजा दाना कदी चले ना। आई मार पवे छड अल्लाह छा थी पाण खे समझे। हां अचे 10 रुपया दे समा 10 रुपया। हां थी भी है ना मां। आई छा थो थई मार पवे ॾियो मूंखे अध पैसा ॾियो। हां थी हे थी 10 रुपया हाणे इहो मेट वठी कारे कुम सुधी रही चट जाए। हलो अरे दे छा ने दो तरीको हलो मुझे पालो 10 रुपया दो। हलो पे पाहे ध्यान सब पैसा खणी वई हली 10 रुपया ॾई वई। हुकुम को सरकार को कमकार कम तो को भी कोने बस ये कुदरत वारे जी कारीगरी के पे ॾिठम। सरकार घड़ी पल लाइ ॿाहिरि निकिरी आयासीं अंदरि गुसाट पहुते जे नाराज़ थियो त नाराज़ छो थींदासीं। ही हवेली हूं भी कुछ ॾींहंनि खां पोइ इन ही थियण वारी आहे। रेस मां तव्हांजो मतिलबु न सम्झो तव्हांजो मक़सदु छा आहे। तमाम जल्द तोखे मुझे मकसद समझ में अचे तो। रेस असां पनाह तौर आयल आहियूं असां मथां रहम कजो। तव्हां पनाह तौर आयल आहियो ऐं असां तव्हांखे पनाह ॾिनी आहे ऐं तव्हांखे को बि दुख असां तरफ़ां न आहे मिलियो। जेकॾहिं अञा बि तव्हांखे का तकलीफ़ आई आहे त उहो मूंखे ॿुधाए छॾियो या कंहिंजो रवैयो तव्हां सां सही न आहे त उहो बि मूंखे ॿुधाए छॾियो त मां हुनजी खल पुठीअ था लाहे छॾियां। सरकार का तकलीफ़ कान्हे। ठीकु आहे भला तव्हां वेहो आराम कयो मां वञां थो। अमा मूंखे हिन जी नियत ते शक थी पियो आहे। बाबा मूं मथां तव्हांखे पूरो भरोसो आहे न। तो मथां भरोसो आहे तॾहिं त जियां पियो मां। पोइ बाबा मां पंहिंजी जान ॾेई छॾींदसि पर पंहिंजी ऐं तुंहिंजी इज़त मथां शंडा कोन पवण ॾींदसि। अमा मूंखे बि तो मथां इहो ई फ़ख़्रु आहे। बाबा बाबा ओ बाबा
अवतार खैर थे उधर थे बाबा साईं कहिड़ी ॻाल्हि आहे तुसां सुख चैन बर्बाद थी गए उधर ते मोलू राणी जंहिं मुंहिंजो सुख चैन बर्बाद करे छॾियो आहे मूंखे सफ़ा तबाह करे छॾियो अथई। बाबा साईं या झिरकी असांजे पिंजरे जूं उॾ गई हुन तुसां उनखे विसार छोड़ो उधर ते न न मोलू न ऐं राणी खे कॾहिं बि नथो विसारे सघां। जेकॾहिं मूंखे राणी न मिली त मूं रत जा इहे दरिया वहाए छॾींदुसि। बाबा साईं रत दे दरिया वहाई जा समुंड राणी मिले असांजी पहुंच करूं परे हे उधर ते न मोलू न तो हाकिम खान खे अञा सुञातो ई नाहे। मां सिर्फ़ टिॼां थो अदा वॾे खां न त मूसा खान जो मां अहिड़ो हशर कयां जो हू राणीअ खे हिकु ॾींहुं बि पाण वटि न रहाए सघे। बाबा साईं वॾा बाबा त ही ॻाल्हि जी असां को मोकल ई नहीं ॾींदा पिछे असां को क्या कर सकते से उधर ते कुछ ॾींहुं सिर्फ़ मोलू कुछ ॾींहुं मां सब्र कयो आहे। ॾिसां थो त अदा वॾो राणी खे मोटराए थो या न। जेकॾहिं अदा वॾो राणीअ खे मोटराइण में नाकाम वियो न त पोइ हिन हाकिम खान जा मोलू तूं कमाल ॾिस जा कमाल त कीअं थो मां झिरकीअ खे बाज़ जे चंपे मां आज़ाद करायां। बाबा साईं मेरी तो तुसां को दुआ है उधर ते पर मूसा खान झिरकी दा साह कढ सकदा है पर तू चंपा कोन कढेसी उधर ते मोलू हो मां ये चंपो ही कढे छंदुसि जेकर मुंहिंजी राणी खे छुहण जी कोशिश कंदो। तू सिर्फ़ दुआ कर मोलू दुआ कर अदा वॾो मूंखे हीअ इजाज़त ॾेई वठे तू रुॻो वेही तमाशा ॾिस ॾिस मां मूसा खान जे पेर में ठऊं ज़मीन ईअं खिसकाए थो कढां।
वठ छा लगी पई आहे? ख़बर नथी पए कमाल खान जब्बार वारा कब्ज़े जी ख़ुशीअ में फायरिंग पिया कनि या अञा उन्हनि मथां का ॿी हला कई? जेकॾहिं कब्ज़े जी ख़ुशी में फायरिंग कनि था त पोइ इहा ख़ुशी उन्हनि खे घणा ॾींहं भाए न पवंदी मुजीब, घणा ॾींहं भाए न पवंदी। जबार वारनि जा त कम ई न हलियो आहे। एतिरे रखीस ऐं ॿ टे आर्मा जबार वारनि जा ज़ख़्मी थी पिया। बाबा साईं इहो ई मौक़ो आहे ज़मीन तां कब्ज़ो छॾाइण जो। कुझु हमराहनि जा आचर ज़ख़्मी करे वियो आहे, बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि खे असां भॼाए था कढूं। कमाल खान इहा त ॻाल्हि सही आहे, पर हिन निभागे इहो बि न ॾिठो हूंदो त कहिड़ा कहिड़ा ज़ख़्मी थिया आहिनि। हिक ई फायर सां पुछ कंडे ते रखियो हूंदई। अरे ॿुधाए तो कहिड़ा कहिड़ा ज़ख़्मी थिया आहिनि? कमाल बाबा ज़ख़्मी थिया हूंदा, हेॾी फायरिंग हली ऐं ज़ख़्मी न थियनि। वॾी ॻाल्हि त आचर हुन जे मथां हला करे आयो ऐं उहो ज़ख़्मी करण खां सवाइ वापसि वियो ई कोन हूंदो। इन जो मक़सदु त तो ॾिठो कुझु बि न आहे, अंदाज़ो पे लॻाई। हाँ कमाल बाबा गोलियुनि जी बरसात हुई, ज़ाहिर आहे त उन्हनि में ॿ टे माण्हू ज़ख़्मी थिया हूंदा। हाणे छॾ ॾियारी खे, वञी कुझु माण्हू गॾु करे अच त असां हली टाकोड़ा मचायूं। जेके ॿ टे माण्हू मिली वञनि उन्हनि खे जल्दी वठी अच। हींअर जब्बार वारनि जूं वायूं बताल हूंदियूं, हली असां मथां हली कड़कूं। जेकॾहिं आचर हला कई अथनि त? हा बाबा, सोराना आचर ई हुयो ऐं जबार वारनि ज़मीन ते ट्रैक्टर पे हलायो। छा जब्बार वारा ज़मीन मथां ट्रैक्टर हलाइनि पिया? जी बाबा, उते ट्रैक्टर वहे पियो। पोइ वञ जल्दी वञी माण्हू करे वठ, तूं होॾां अच त असां हेॾां निकिरूं था। हाज़िर बाबा। कमाल खान थोरो ख़्याल सां वञिजो, हिन महिल जब्बार वारनि जा कद उभा हूंदा। बाबा साईं असां ॿाहिरि न आहियूं जो अखियूं पूरे वेंदासीं, जेकॾहिं हुन जूं अखियूं खुलियल आहिनि त असां बि 4 अखियूं करे वेंदासीं। हींअर जब्बार वारा पंहिंजी वठवठा में हूंदा, इन्हीअ करे जेतिरो जल्द हलंदासीं त ओतिरो जब्बार वारनि जो नुक़सानु ऐं असांजो फ़ाइदो थींदो। पोइ अचो मुजीब, हली था भॼाए कढूं इन जब्बार वारनि खे ज़मीन मां। कमाल खान हथियार खणंदा वञो। वञो बाबा। हाणे वञी ॿुधायो जब्बार वारनि खे, ॿुधायो वञनि खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेरा, जब्बार कारी हर ते पेर। जान छड़ा। Navito, wait up!
सारा वन वनी ट्रैक्टर का वॾा आया आहिनि असांजी ॿनी ते कब्ज़ो करण वारा। हलनि काय तू इधर छो पातो आई अचर खां पोइ कमाल वारनि मथां हला कई आहे। कोई कब्ज़ो छॾे हेॾे हलियो आयो आहीं। असां सिर्फ़ु 3 मुड़ुस हुआसीं होॾां धण हमराहनि जा। पोइ असां केतिरो मुक़ाबिलो कयूं आहे। विढ़ंदे विढ़ंदे मरी पविया पर हेॾे मोटी न अचे हा। बाबा जेकॾहिं आयो आहे त का बि वॾी ॻाल्हि न आहे। नुक़सान खां बची निकिरणु दानाईअ जो कमु आहे। बसि तव्हां फ़िक्र ई न कयो। मूसा खान जा हमरा ॾींहुं राति ज़मीन ते कोन वेंदा। जॾहिं फ़सुलु तयारु थींदो ट्रैक्टर ट्राली काहे सॼो फ़सुलु खणी ईंदासीं। असां वारो ट्रैक्टर उन ते कमाल खान वारनि कब्ज़ो कयो। लॻे थो त उनखे कराए विया। हैफ़ हुजई जबार, हैफ़ हुजई। ॿ ॾींहं मां न आयो मुड़ुस बि ज़ख़्मी कराई ऐं ट्रैक्टर बि फराई। कब्ज़े जी माग लंदी असांजो ई नुक़सान। इन करे तव्हां जो हाकिम खान त कंहिं बि कमु करण खां अॻु में उनजो अंजाम सोचींदो कर। अदा साईं अंजाम जी असांखे का बि परवाह कोन्हे। हाणे 70 राज्य में असां मथां माण्हू खिलंदा छा चवंदा त रईस दिलावर खान मूसा खान जे अॻियां एतिरो कमज़ोर थी वियो जो पंहिंजो ट्रैक्टर फुराइजी वेठो। अदा साईं एतिरो आसान न आहे असांजो ट्रैक्टर फबाइण। न आहे आसान जेतिरो मूसा खान सम्झी वेठो आहे। मूसा खान जे समूरे ॻोठ जो माल झंक मां काए अची ॿधंदुसि। पोइ ॾिसां थो त मूसा खान असांखां कीअं थो माल छॾाए। मूसा खान जो पंहिंजो माल कहिड़ो आहे? इहा 1 2 5 में बस। बाक़ी माल त सॼे ॻोठ जो आहे। ऐं उहो माल असां काहे ॻोठ वारनि जो बदलाव न खणंदासीं। असां माण्हू आहियूं मोहबती। ज़ालिम जो हिसाब मज़लूम खां क़ैम न वठंदासीं। रईस वॾा मूसा खान ईअं आसानी सां कोन मञींदो जेसीं ताईं उनखे हर तरफ़ खां झुकाइण जी कोशिश न कंदासीं। कुझु बि हुजे जबार पर मां तव्हांखे मज़लूम जे मथां कॾहिं बि ज़ुल्म करण जी इजाज़त न ॾींदुसि। छो त बाबा असां माण्हू आहियूं मोहबती। अदावरा तूं जीअं चवंदे तीअं ई मां कंदुसि। जबार फ़िलहाल असां सोचूं पोइ तोखे ॿुधाईंदासीं तूं छा करिणो आहे। जबार फ़िलहाल तूं वञी घर बि जेसि ताईं वॾे बाबे हाले सलाह करनि ओधर ते। ठीकु आहे हाकिम खान मूंखे तुंहिंजे सॾ जो इंतज़ारु रहंदो। हा तेको घुरेसूं ओधर ते मुड़ सही ठाहू का। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। हिननि ॿिन्ही भागनि कम खां कढी छॾियो आङूठो। हाणे घर जो गुज़ारो कीअं हलंदो हिननि खे त ख़बर आहे। जेसीं ताईं खैरां आहे पाण ई पट सट करे पई घर जो गुज़ारो कंदी। हे असुल बि कोन कमाईंदा। ॾे त ख़बर आहे अॼु कहिड़ी टुबीअ में गुम आहे। अरे चाचा छॾीसि न छॾीसि। मात करे वेती हुजे वरी अचेसि जूझकी ॿिन्ही जो जीअं करे हराम। चरिया ज़िंदगी में जो पहिरियों दफ़ो ख़ामोश वेठी आहे तॾहिं बि पुछां पोइ छा तोखे भला ॿार थी विया छा? अरे बसि हाणे बसि घणो सियाणो न थी ॼाइनि अहिड़ा ॿूथारो। बाबा अम्मा ख़ामोश आहे त तूं बि ख़ामोश वे। जे न अम्मा खे आई कावड़ त पटींदव अहिड़ी छंड। रमत इहो त मां बि पोइ खे सम्झायां थो पर पोइ सम्झण जो आहे ई कोन। चङो हाणे तूं बि माठ कर पंहिंजी दानाई जा गुफ़्ता ॿाहिरि न कढ। खैरां जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे। कुझु ॾींहं चरियाइप जो बहानो कयां ख़ामोश रहियसि न त पोइ मन सुधरी पवनि। जॾहिं मथे ते ईंदनि त हथ पेर ज़रूरु हणंदा
बाक़ी हिननि खे जे ईअं खाराईंदी रहियसि त सॼी उमिरि ईअं ई थक लानत ते गुज़र सफ़र पिया कंदा, कमाईंदा सफ़ा कोन। केरा वो केरा? अरे ॾे त ख़बर आहे, तबियत सही अथई न? बाबा बाबा अम्मा ख़ामोश वेठी आहे त अम्मा खे ख़ामोश वेहण ॾियो। अजायो अम्मा जो मथो न चटियो। चाचा ॾिस जा हाणे चाची मूंसां कीअं थी ॻाल्हाए। चाची मूंसां ॻाल्हाईंदी कीअं? चाची अॼु केॾियूं सोचूं सचियूं अथई चाची। ओ चाची चाची हक अलाहू हक 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 हक। अरे चाचा ज़ुल्म थियो, क़हर थियो, चाची खे गेबात वती आई, गेबात। अब हमारी आसी जिन वाकई गेबात जो असर थी वियो अथसि त पोइ राति जो उथी भॼे न कंहिंजो कंदो। पोइ त मत वादो कर, मुंहिंजो त बिस्त थो कदु। मां त राति वञी गुलाकात जी होटल ते सुम्हां। अम्मा ओ अम्मा ॿुधाए अम्मा तबियत त सही आहे न? हक अल्लाहू हक अल्लाहू हक 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 अल्लाहू हक अल्लाहू हक हक हक। ओ मां हटी पर थी माने के डेढ़ जिन वरतो आ त भञे ई न गाटो। अल्लाह अल्लाह। हाणे आया अथई पेर ते, ॿ टे ॾींहं ईअं करे पोइ कमु वठंदीसां। हाणे त खिसा बि ख़ाली थी विया, चांहि पीअण लाइ बि पैसो कोन्हे। ॿियो सलाह त छा कयूं? सलाह वरी कहिड़ी? हली बीहूं था रस्ते ते, कयूं था हल्को सल्को बंधक। कुझु हथ पेर हणूं त गुज़र थिए, वॾो दाव पोइ हणंदासीं, कुझु माहौल ठरे, सम्झव? हल्के दाव जी ॻाल्हि थो करीं त हली हणूं था खाट ऐं कढूं था कंहिंजो ढोर। खेरल जे ढोर कढूं त बीहारूं काथे? अॼुकल्ह पाथारीदार बि कोन था लभनि त उहे बीहारींदासीं काथे? मजू जेकॾहिं कुझु रोक पैसा, रेजो सेजो, चांहि खंड ऐं सिगरेटनि जी जेकॾहिं ज़रूरत अथई न त हली दोस्त जो दुकान खे ॾियूं था ॾारो। न जेकॾहिं न ॻोठ जी चोरी कंदे ऐं पकड़िजी पियासीं त दिलावर खान हिन ॻोठ में रहणी कोन ॾींदो। हूअं वरी दिलावर खान कड़ी तव्हां त चङाई कई आहे, सॼे ॻोठ में तव्हांजी बेइज़ती कई, न तव्हांखे संग वठंदो न वरी हाकिम खान खे मिलियो।